वापडा चेयरमैन तरफां बि सिंधु दरिया मां वधीक नवां केनाल कढण जो एतराफ़। क़ौमी असम्बली जी पाणी बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास। पीपी मेंबरनि जो सिंधु दरिया मां केनाल कढण ते सख़्त एहतजाज। पीपी मेंबरनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार सीसीआई खे इतमाद में वठण खां सवाइ केनाल कढण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। पाणी जी मुकमल ऑडिट कराई वञे, ॿुधायो वञे त दरिया में केतिरो पाणी आहे ऐं केतिरनि केनालनि लाइ केतिरो पाणी बचंदो। वापडा चेयरमैन सजाद गनी जो चवणु आहे त पाकिस्तान में दस्तियाब पाणी चइनि 5 सालनि दौरान ॾिनो थी वेंदो। वफ़ाक़ी सरकार खे ॻणती आहे त सिंध खे ॿूॾ खां कीअं बचाइजे। सिंधु दरिया मां केनाल कढण में चइनि 5 सालनि जो वक़्तु लॻी वेंदो। पंजाब ऐं सिंध में 2 केनाल ऐं केपी ऐं बलूचिस्तान में हिकु केनाल कढियो पियो वञे। सिंध तरक्की पसंद पार्टी जूं दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ टंगवाणी ठुल में रैलियूं। जेकाबाद में जलसो। डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त केनाल कढी सिंधी माण्हुनि खां जीआरपी जो हक़ खसे पियो वञे। वधीक 6 केनाल कढण सां सिंध जो पाणी पंजाब हलियो वेंदो। पीटीआई के आगे बढ़कर मुझे कहा कि हम कमेटी बना रहे हैं, हाउस कमेटी, और वो सारी इसकी तहकीक करेगी। आप भी अपने उसमें जो मेंबर्स हैं नॉमिनेट कर दें और हम भी। तो मैंने कहा आप ऐलान कर दें, तो उन्होंने वहाँ पर ऐलान किया। वो दिन आया और ये दिन आया। कमेटी ज़रूर बनी होगी, एक आध उसका इजलास हुआ, एंड रेस्ट इज हिस्ट्री। तो मैं समझता हूँ कि अपने गृह भवन में झांकें कि इन्होंने 2018 में वो हाउस कमेटी बनी थी, वो कोई जुडिशल कमीशन नहीं बना था। इन्होंने हाउस कमेटी ऑफर की, हमने उसको कबूल कर दिया, जिसकी मीटिंग कभी नहीं हुई एक आध मीटिंग के अलावा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर तहरीक इंसाफ़ की ॻाल्हियुनि जी दावत। संदसि चवणु आहे त पीटीआई पाण ॻाल्हियुनि खां भॼी रही आहे। मुल्क वधीक नुक़सान बर्दाश्त नथो करे सघे। तहरीक इंसाफ़ वारा ॻाल्हियुनि लाइ वेहनि त हू हाउस कमेटी ठाहिण लाइ तयार आहिनि। पीटीआई बानी 2018 में हाउस कमेटी ठाहिण जो ऐलान कयो, जंहिं ते अॼु ॾींहं ताईं अमल न थी सघियो आहे। व्याजी शरह में घटिताई सां कारोबार ऐं सनत खे फ़ाइदो थींदो। हुकूमत इंसानी स्मगलिंग जे ख़ात्मे ताईं सुख सां न वेहंदी। तहरीक इंसाफ़ तरफ़ां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी ॿीहर ॻाल्हियुनि जी आछ रद्द। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर मुतालबनि खां हटी करे बयान ॾिनो आहे। ॻाल्हियुनि जी आछ क़बूल नाहे। संदन हुकूमत ख़िलाफ़ चार्जशीट तमामु घणी डिघी आहे। हुकूमत ॻाल्हियुनि में देर करे बहितरीन मौक़ो ज़ाया कयो आहे। फौजी अदालतुनि में आम शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील केस जी ॿुधणी दौरान जस्टिस हसन अज़हर सवाल कयो त छा 9 मई जो ॾोह दहशतगर्दी जे वाक़िअनि खां वधीक संगीन ॾोह आहे। एकी आईनी तरमीम में मेहरान ऐं कामरान बैस जो बि ज़िक्र आहे। जीएचक्यू ते हमलो कंदड़नि जो ट्रायल किथे थियो? कामरान बैस ते हमलो कंदड़ जवाबदारनि जो ट्रायल किथे कयो वियो? पाकिस्तान जे अरबी ओपियन जा 2 ओरियन जहाज़ तबाह थिया। छा मारिजी वियल दहशतगर्दनि बाबति का जांच न कई वई? छा दहशतगर्दनि जे बाजर सां मेहरान बैस हमलनि जी जांच बंदि थी वई? जस्टिस जमाल बंदो खैल जो चवणु आहे त आर्टिकल 175 तहत ठहंदड़ अदालतुनि जा अख़्तियार वसी हूंदा आहिनि। मख़सूस कानून ठहंदड़ अदालत जे अख़्तियारनि जो दाइरो वसी हूंदो आहे। चोटियारी में 3 ॼणनि जे क़त्ल जी इंक्वायरी लाइ जेआईटी क़ाइम। डीआईजी शहीद बेनज़ीराबाद परवेज़ चांदी 3 ॼणनि जे क़त्ल जी जांच लाइ जेआईटी जोड़े छॾी। डीएसपी तनवीर शाह, एसएचओ न्याज़ कलहड़ो ऐं एसएचओ चोटियारी ख़ादिम राजपूत जेआईटी में शामिल। ॿिन्ही धुरनि में मुआहदे तहत जोड़ेजा बिरादरी जो को बि माण्हू तकरारी ज़मीनदार न वेंदो। कब्ज़ा ख़त्म थींदा। केस में नामालूम करार ॾिनल 10 माण्हुनि खे 2 महीननि अंदरि ज़ाहिर कयो वेंदो। वाक़े सबबि मुतासिर ॻोठ में सोग जी लहर बरक़रार। ॻोठाणनि जो चवणु आहे त हथियार ॿिन्हनि बेगुनाह 3 ॼणनि खे गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। वाक़े जी शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ कयो वञे। पाकिस्तान चीन मुखालिफ पॉलिसी अख्तियार करण जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। परडेही ऑफिस जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त पाकिस्तान वन चाइना पॉलिसी ते अमल करे रहियो आहे। पाक चीन दोस्ती ते इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। अमरीका जा छॾियल हथियार अफ़गानिस्तान में टीटीपी पाकिस्तान ते हमले लाइ इस्तेमाल करे रही आहे। टीटीपी जा पाकिस्तान में अमरीकी हथियार इस्तेमाल करण जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि।
सहाफ़ी नसरुल्लाह गडानी कतल केस मां MNA ख़ालिद लुंड सदस्य बिन पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद जा नाला ख़ारिज करण वारो फ़ैसिलो मुअत्तिल। सिंध हाई कोर्ट धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾियो। जवाब तलब। सिंध सरकार तरफा शागिर्दनि खे मंझंदि जी मानी मुफ़्त ॾियण जो फ़ैसिलो। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह सां वर्ल्ड फूड प्रोग्राम जे कंट्री डायरेक्टर जी मुलाक़ात। सरदार शाह जो चवणु आहे त वालिदैन गुरबत सबबि ॿारनि खे सुठी खुराक नथा ॾेई सघनि। ॿारनि में खुराक जे मसइलनि सबबि सिखण जो सिलसिलो मुतासिर थींदो आहे। खाधे जी फराहमी सां स्कूल छॾण में घटिताई ऐं हाज़िरी बहितर करण में मदद मिलंदी। पोबावड़ी में हथियारबंद हथां शागिर्द अगवा। हथियारबंद स्कूल वेंदे 7वीं क्लास जे शागिर्द ज़ाहिद चाचड़ खे अगवा करे विया। वाक़े ख़िलाफ़ वारसनि जो औरतुनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो। ट्रैफ़िक मुअत्तिल। दोदापुर वेझो हथियारबंदनि जी घर ते फायरिंग। नींगर जी औरत क़तल। हिकु नींगर ज़ख़्मी। हथियारबंदनि नवीद कतोहर ऐं कुलसुफ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। DIG लाड़काणी वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। खोड़ा भरिसां ज़मीनी तकरारदान छेड़े में हिकु ॼणो क़तल। ॻोठ अलाह वरायो बहलिन में हथियारबंदनि अज़ल बहलिन खे क़तल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। महदेव में वापारी संतोष कुमार के कतल खिलाफ शटरबंद हड़ताल। शाही बाजार रेशम गली समेत ॿिया कारोबारी मरकज मुकम्मल बंद। संतोष कुमार वसीयत तहत मिट्टी मां हवाले। आख़िरी रस्मुनि में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि समेत शहरुनि जी वॾी अंग में शिरकत। वाक़े सबबि इलाइक़े में सोग जी लहर बरक़रार। मक़तूल जे वारसनि पुलिस जी जांच ते बेइतमादी ज़ाहिर करे छॾी। वारा में बदमी खिलाफ अवामी हुकूक इताद जे सर ते एहतजाजी रैली ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त वारा तालुको मुकमल तौर बदमी जे वर चढ़ी वियो आहे। हिकु महीने अंदरि केतिरा ई ॾोह थी चुका आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइम कराइण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। शहरी पाण खे ग़ैर महफ़ूज़ समझी रहिया आहिनि। मलिक जिला के पोर्ट कासिम वेझो फैक्ट्री अंदर बॉयलर फाटण सबबि ॿ ॼणा फौत। 4 ज़ख़्मी। घी फैक्ट्री में बॉयलर फाटण सबबि नासिर पठाणी कारनान दमधणी हवाले कयो। 4 माण्हू ज़ख़्मी गंभीर जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। कराची जी सिंधी वसंदी नूर मोहम्मद ॻोठ राणा ख़िलाफ़ औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया ॻोठ खे ड्राहे ज़ुल्म करे रही आहे। कंहिं बि सूरत में घर ड्राहण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। उमरकोट में टोल प्लाज़ा जी अदावत ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअत्तिल। शहरनि जो चवणु आहे त उमरकोट मिरपुर ख़ासि रोड ते ग़ैर क़ानूनी टोल प्लाज़ा क़ाइमु कयो वञे। ग़ैर क़ानूनी टोल प्लाज़ा जी अदावत कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। जाती परसां गूंगी नारी सां इज्तमाही लॼालुट जो इंकिशाफ। ॻोठ हाजी मूसा भुट्टो में शादाम भुट्टो इज्तमाही ज़ियादती सबबि ॻोरहारी थी वई। SSP सजावल वाक़े जो नोटिस वरितो। वाक़े जो केस दाख़िल।
ऐं अमेरिका में नौजवान से मोहब्बत सबब कराची पहुतल नारी दरबदर। रोक रक़म खत्म थियण सबब कंहिं बि होटल तरफां रिहाइश ॾियण खां इनकार। नौजवान जो कुटुंब घर खाली करे ॿिए हंधि मुंतकिल। अमेरिकी नारी तरफां पाकिस्तानी शहरियत हर हफ़्ते $2000 ॾियण जो मुतालबो। केतिरनि ई शहरनि तरफां नारी खे शादी करण जी आछ। नारीअ खे शादी जो आसरो ॾींदड़ नौजवान बि साम्हूं अची वियो। संदसि सवाइत साणस वीडियो ते कंहिं ॿी नारी ॻाल्हि ॿोल कई। हू कराची पहुतल औरत खे नथो सुञाणे।